जिते अभम ॿार जे पेट मां ॿार निकितो आहे, जंहिं सबब डॉक्टर्स हैरान आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे लाड़काणो खां KTN न्यूज़ जो रिपोर्टर हनीफ सुहाग। जी हनीफ, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी, रोशनी ही हिकिड़ी तारीख़ में शायद पहिरियों ई वाक़िओ हुजणु घुरिजे, छो त लाड़काणे में डॉक्टरनि इहा ॻाल्हि कई आहे त ही असां पहिरियों भेरो ॿुधो आहे कि 5 महीननि जे ॿार मां जेको आहे हुनजो ऑपरेशन करे उन मां ॿार जेको आहे मोल हालत में हुयो उहो जेको आहे कढियो वियो आहे। मेहरवासी आहे मोहम्मद सुधीर सोढर उनजो पुटु आहे 5 खां 6 महीननि जो इमाम जी। उनखे गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां पेट में सूरु पवंदो हुयो। मुख़्तलिफ़ दवाऊं वरितियूं पर हुनजो इलाजु मुमकिन न हो। पोइ लाड़काणे जे जेके चांडका अस्पताल जो ॿार जेको पीड सर्जरी आहे वार्ड, उते हुनखे वठी आया। हुनजो जेको जॾहिं ऑपरेशन कयो वियो त हुन मां जेको आहे ॿार जेको आहे या जेको मोल हुयो, ज़ाहिर आहे हिकिड़ो नंढी बूटी टाइप जो ॿार हुयो, त उन जेको आहे उहो निकितो आहे। हींअर जेको जंहिंमां ॿार निकितो आहे 5 6 महीने जे मां इमामदीन मां, उनजी सिहत डॉक्टर सही था ॿुधाइनि था बहितर आहे ऐं उहो ठीकु आहे ऐं उन जेको आहे सिहत सुधरंदड़ आहे। बाक़ी जेको हू जेको हुयो उहो वारसनि जे हवाले कयो, हुनखे जेको आहे उते जेको आहे ॿाहिरि दफ़नायो वियो। ऐं ॿिए पासे डॉक्टरनि इहो चयो त शायदि हीअ तारीख़ में पहिरियों भेरो असां अहिड़ो वाक़िओ ॾिठो आहे जो हिकु ॿार मां हिकु ॿार जेको आहे कढियो वियो आहे, या उहो आहे या जेको आहे या ऑपरेशन कयो। वॾी महिरबानी नाज़रीन, हनीफ सुहाग असांखे तफ़सील ॾिना आहिनि। लाड़काणो खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। अभम ॿार आहे जंहिंजे पेट मां ॿार निकितो आहे। नाज़रीन, जेका